अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां जो मेज़बान गाज़ी झंडेर। जो कि प्रोग्राम की शुरुआत असां कंदासीं इस्लामाबाद खां। इस्लामाबाद में अॼु पाक फ़ौज जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ हिकु अहम तक़रीब थी आहे। इन तक़रीब खे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ख़िताब कयो आहे। अॼोको जेको आर्मी चीफ जो ख़िताबु आहे हू आख़िरी ख़िताबु आहे आर्मी चीफ जे उहिदे में मुद्दे वारी पोज़ीशन जेका हुई। अॼु आर्मी चीफ पाण इहो चयो आहे त हू अॼु आख़िरी ख़िताबु करे रहियो आहे एज़ ए आर्मी चीफ। ऐं अॼोके ख़िताब खे इम्पोर्टेंस इन करे ॾिनी वञे पई त कमर जावेद बाजवा साहिबु अॼु जेको ख़िताबु कयो आहे हुन में हुन चयो आहे त पाक फ़ौज जी सियासत में जेका मुदाख़लत आहे उहा ग़ैर आइनी आहे ऐं फ़ौज वॾी सोच वीचार खां पोइ इहो फ़ैसिलो कयो आहे त मुस्तक़बिल में फ़ौज सियासत में मुदाख़लत न कंदी। अॼु जनरल कमर जावेद बाजवा पंहिंजे ख़िताब में इहो बि चयो आहे त फ़ौज जो बुनियादी कमु जाग्राफ़ियाई ऐं सरहदुनि जो तहफ़ुज़ करणु आहे। अॻूणे ओभर पाकिस्तान में फ़ौजी न पर सियासी नाकामी हुई जंहिंजे करे पाकिस्तान जो अधु हिसो असां खां अलॻि थी वियो। इन हवाले सां अॼु जेको आर्मी चीफ जो मौजूदा आर्मी चीफ जो जेको कुझु ॾींहंनि में रिटायर थियण वारो आहे ख़िताबु आहे उहो इंतिहाई अहमियत लाणे थो। इन हवाले सां पाण तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद मां असां सां गॾु आवाज़ टीवी जो रिपोर्टर सीनियर सहाफ़ी क़ुर्बान बलोच साहब गॾु आहे। बलोच साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम गाज़ी साहब। बलोच साहब, केतिरनि ई महीननि खां वठी इहो हिकिड़ी सूरत हाल हुई जंहिंखे सॼी पाकिस्तान में सियासी हवाले सां डील कयो पियो वियो। आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां खोड़ सारियूं ख़बरूं हुयूं, इलाही सारी सियासत थी रही हुई। इमरान ख़ान जी सियासी जेको इलाही सारो हिकिड़ो लॉन्ग टर्म वारी हुन जी स्ट्रेटजी आहे उहा रुगो आर्मी चीफ जे हवाले सां उनखे डिस्कस कयो वेंदो रहियो। आख़िरकार आर्मी चीफ जे हवाले सां 6 नाला समरी में अची विया आहिनि। अॼु जेको ही जनरल कमर जावेद बाजवा साहब जो ख़िताबु आहे इन करे वधीक अहमियत थो लाणे, छाकाणि त आर्मी चीफ इहो वाज़े कयो आहे त जेका फ़ौज जी सियासत में मुदाख़लत आहे उहा ग़ैर आइनी आहे ऐं फ़ौज फ़ैसिलो कयो आहे बाज़ाब्ता एज़ ए इंस्टीट्यूशन त हाणे हू सियासत में मुदाख़लत न कंदा। न रुगो एतिरो पर बाजवा साहब अॼु इलाही सारियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके यकीनन मुल्क में डिस्कस थींदियूं। जनरल साहब जो चवणु आहे त पाकिस्तान में हींअर हिननि हालतुनि में हिकु सियासी पार्टी अकेले सिर बहिरान मां मुल्क खे नथी कढी सघे। इन लाइ ज़रूरी आहे त सभई स्टेक होल्डर्स गॾिजी करे पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करनि। इन खां अलावा अॼु आर्मी चीफ इहो बि चयो आहे पंहिंजी तक़रीर में त ही जेको जाली ऐं कूड़ो बयानियो आहे उन ज़रिए पाक फ़ौज जे ख़िलाफ़ु वावेला कई वई। यकीनन ही तहरीक इंसाफ़ तरफ़ इशारो आहे आर्मी चीफ जो, जंहिंमें हू तहरीक इंसाफ़ या इमरान ख़ान जी जेका बयानियो आहे उनखे रद्द करे पियो, जाली ऐं कूड़ो करार ॾिए पियो। उन समूरी सूरत हाल खे तव्हां कीअं पिया ॾिसो क़ुर्बान साहब? गाज़ी महिरबानी तव्हांजी। मां सम्झां थो त बाजवा साहब अॼु आख़िरी ख़िताबु कयो ऐं पाण उन चयो त मां रिटायर थियण वञा पियो ऐं आख़िरी ख़िताबु कयां पियो। ऐं उन ख़िताब खां पोइ जेके हुन ॻाल्हियूं कयूं उन में हुन 2-3 वाज़े मैसेज ॾिना। हिकिड़ो जेको फ़ौज ते माज़ी खां वठी 1971 खां वठी ॿार आहे सुकूत ढाका जो या बांग्लादेश जे क़याम जो, उन हवाले सां उन पोज़ीशन वाज़ी कई ऐं उन इल्ज़ामनि खे उन टालण जी कोशिशि कई या धोअण जी कोशिशि कई त उहा सियासी नाकामी हुई, फ़ौज जी नाकामी न हुई। इहो बहस 50 सालनि खां जारी आहे त इहा नाकामी कंहिंजी हुई। उन हवाले सां बाजवा साहब पंहिंजी फ़ौज जी पोज़ीशन वाज़ी कई आहे ऐं उन खां पोइ हुन मुख़्तलिफ़ पैगाम ॾिना आहिनि पाक फ़ौज जी हवाले सां, उनजे क़ुर्बानी जे हवाले सां, उन ते तनक़ीद थियण जे हवाले सां ऐं सियासी जमातनि खे बि हुन मुख़्तलिफ़ पैगाम ॾिना आहिनि। हाणे सम्झ में ॻाल्हि इहा पई अचे त जेके बि पॉलिसी मेटर्स आहिनि उन ते हुन मुख़्तसर ऐं जामे जेका पंहिंजी राय ॾिनी आहे उन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त बाबा सियासत में फ़ौजी मुदाख़लत गैर क़ानूनी असां इहा अमल इहो ख़तमु कयो आहे। पर हू चए थो त इन सां गॾोगॾु माज़ी में पाक फ़ौज जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं उन जे बावजूदि उनखे तनक़ीद जो निशानो बणायो वियो ऐं इन सियासी जमातूं इन पंहिंजे रवैये ते नज़रसानी कनि।
हिकिड़ो ॿियो माना अहम पैगाम आहे सियासी जमातनि जे हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु हू इहो बि चवे थो त बाबा हीउ जेको आहे इल्ज़ामबाज़ी वारो सिलसिलो सियासी जमातनि में ऐं जेके आम चूंड नतीजनि खे तस्लीम न करण जो उन हवाले सां हुन इत्तेहादी हुकूमत में शामिल जमातनि PTI जे क़यादत खे वाज़िम पैगाम ॾिनो हुन जो इहो चवणो त बाबा 2018 में जेके चूंडूं थियूं उनखे RTS जी नाकामी जो नालो ॾेई इमरान ख़ान जी हुकूमत खे सिलेक्टेड करार ॾिनो वियो ऐं इमरान ख़ान वरी हुकूमत जी तब्दीली खां चयो त हीअ अनपोर्टेड हुकूमत आहे तंहिं करे इहो सिलसिलो बंदि करणु थियणु घुरिजे ऐं सियासी जमातनि खे पंहिंजी शिकस्त तस्लीम करण जे हवाले सां माना जिगर गुर्दो धारणु घुरिजे। इहे पैगाम जेके आहिनि मुंहिंजे ख्याल में मां सम्झां थो त बाजवा साहिब वेंदे वेंदे पाक फौज जी जेका बि मुस्तक़बिल जे हवाले सां पॉलिसी मेकर्स आहिनि उहो पैगाम जी शिकिल में पंहिंजे तकरीर जी शिकिल में ॾेई वियो छो त ही जेके बि ॻाल्हियूं थियूं बाजवा साहिब पाक फौज जे सरबराह तौर सिपह सालार तौर जेके ॻाल्हियूं रखियूं ऐं हिकिड़े इदारे इंस्टीट्यूशन जे हेड तौर ते इहो माना इहो सम्झणु जोॻो अमल आहे त ही सियासी माना फौजी क़यादत जो हिकिड़ो गॾियल मैसेज आहे त फौज छा थी सोचे ऐं आईंदा छा थियणु घुरिजे मुल्क में जेके ॾुखियारियूं आहिनि मुआशी जेको बहरान आहे मुल्क मुश्किलात में आहे इन हवाले सां बि बाजवा साहिब जो इहो आहे त इहो हिकिड़ी सियासी जमात जो कमु न आहे त मुल्क खे बहरान मां कढे तंहिं करे सभिनी सियासी जमातनि खे माज़ी मां सबक़ सिखी उन अमल ते माना पेशरफ़्त करणु घुरिजे जीअं मुल्क खे बहरान मां कढिजे। हाणे इहो पैगाम न सिर्फ़ु आर्मी चीफ बाजवा साहिब ॾिनो आहे विच में सदर पाकिस्तान आरिफ अलवी जो इहो मैसेज रहियो उन सां गॾोगॾु मां सम्झां थो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान बि हिकु ॿ मरहलनि में मुख़्तलिफ़ केसनि जी सुनवाई तौरु सेम में पैगाम ॾिना त ही मुल्क जूं जेके सियासी धुरियूं आहिनि हाणे उन्हनि खे चिकतान खां पासो करणु घुरिजे छो त मुल्क शदीद बहरान जो शिकार आहे। बलोच साहब अॼु जेको आर्मी चीफ पंहिंजी तकरीर कई आहे आख़िरी तकरीर आर्मी चीफ हुनखे पाण कोट कयो आहे तो आख़िरी तकरीर करे पियो उन में चयो आहे त हीअ जेका तनक़ीद थिए पई ख़ासि तौर ते सीनियर मिलिट्री जी लीडरशिप खे मुख़्तलिफ़ लक़ब ॾिना विया तनक़ीद जो जवाबु ॾियण जा वसीला उन्हनि वटि मौजूदु हुआ पर ख़ामोश रहिया छाकाणि त परॾेही साज़िश जेकॾहिं हुजे ऐं फ़ौज ख़ामोश रहे इहो मुमकिन न आहे। अॼु हिन चयो आहे त सभिनी खे यादि रखणु घुरिजे त सब्र जी बि हिकु हद हूंदी आहे। आर्मी चीफ पंहिंजी हीअ जेका तव्हां ॿुधायो पिया त मुख़्तसिर तकरीर में सॼो मैसेज कन्वे कयो आहे ऐं पाकिस्तान जे विरहाङे खां वठी हींअर ताईं जी जेका सूरत हाल आहे उनजी पंहिंजो पस मंज़र पेश कयो आहे या पेश मंज़र पेश कयो आहे उन में ही लफ़्ज़ बि पंहिंजी जॻह ते माना ख़ेज़ आहिनि त सब्र जी बि हिकु हद हूंदी आहे। जी बिल्कुलु राजी बिल्कुलु इहो अमल बि आहे त माना हुन क्लियर कट चयो आहे त जेको ही बयानियो हो कूड़ो बयानियो हो उन जे करे मुल्क में हिकिड़ी अदम इस्तेकाम पैदा करण जी कोशिशि कई वई या हिकिड़ो जेका बि हिकिड़ो सूरत हाल पैदा थी उन जे करे नुक़सानु थियो इदारनि ते इदारनि खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो ऐं उहो कूड़ो साबित थियो उन मां हवा निकिरी वई ज़ाहिरी तौरु इहो बयानियो जेको अॻूणे वज़ीर आज़म तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन अख़्तियार कयो ही उन तरफ़ निशानदेही हुई पर जेकॾहिं ॻाल्हि इनखे संजीदगी सां या गहराई में ॾिसिजे त ही सिर्फ़ु मैसेज इमरान ख़ान लाइ न आहे जमहूरियत जे हवाले सां चूंड नतीजा तस्लीम करण जे हवाले सां पाक फौज ते मुख़्तलिफ़ मौक़नि ते तनक़ीद करण जे हवाले सां समूरनि सियासी जमातुनि लाइ मुंहिंजे ख़्याल में पाक फौज तरफ़ां इहो पैगाम हो त आईंदे जे लाइ पॉलिसी पाक फौज जी कहिड़ी हूंदी ऐं सियासी जमातनि खे कहिड़ो रस्तो अख़्तियार करणु घुरिजे छो त पाक फौज सम्झे थी जंहिंजो मैसेज आर्मी चीफ पंहिंजे तकरीर में ॾिनो उहो इहो आहे त मुआशी तौर ते मुल्क शदीद बहरान जो शिकार आहे या मुश्किलात जो शिकार आहे। सियासी इस्तेकाम जी ज़रूरत आहे। बिल्कुलु क़ुर्बान बलोच साहब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां क़ुर्बान बलोच साहब असां सां गॾु हुयो इस्लामाबाद मां। अॼु आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो जेको आख़िरी ख़िताब हुयो इंतहाई अहम ख़िताब इन करे आहे त रिटायरमेंट खां अॻु आर्मी चीफ पाक फ़ौज जे तरफ़ां जेको हिकिड़ो क़ौम खे मैसेज ॾिनो आहे उहो इहो आहे त हाणे सियासत में जेका फ़ौज जी मुदाख़लत आहे उहा मुस्तक़बिल में नज़र न ईंदी। इहा फ़ौज जे इदारे वॾे गौर वीचार खां पोइ इहो फ़ैसिलो कयो आहे ऐं इहा जेका मुदाख़लत आहे सियासत में
फ़ौज जी एज़ ए इंस्टीट्यूशन उहा गैर आइनी करार ॾिनी आहे मौजूदा आर्मी चीफ। हींअर समरी जेका आहे छहनि उम्मीदवारनि ते ॿधल दिफ़ाई वज़ारत जे तरफ़ां वज़ीर आज़म ॾांहुं माणी वई आहे। इंतज़ार इन ॻाल्हि जो आहे त नओं आर्मी चीफ केरु थींदो। छहनि ऑफिसर्स जा नाला शॉर्ट लिस्ट कया विया आहिनि। यकीनन हीउ जेको आर्मी चीफ नओं मुक़ररु थींदो उन खां पोइ मुल्क अंदरि जेका सियासी अदम एतमाद वारी या अदम इत्मिनान वारी सूरत हाल आहे उन में कंहिं हद ताईं पाण उमेद करे सघूं था ठहराव जी या ठापुर जी। उस वक़्तु थिए पियो ब्रेक जो। ब्रेक खां पोइ पाण प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।